वॾी ख़बर ॿुधव कहिड़ी हिन बाबा में लिखियल हुआ त हमज़ा शहज़ जी वॾ वज़ारत जो ख़त्म हाँ इहो ईअं लिखियल हो न अरे बाबा हमजा न हाँ। शहबाज शरीफ बाबा अरे। शहबाज शरीफ अरे हा शहबाज़ मां बाबा मवाली है ना वाह खुश आयो ख़बर छा थियो न तेल जो बाबा छड़ी दे लगे असा सिगरेट ही बाबा महंगा थी अल्लाह ए पोइ हाणे कीअं कंदासीं असां सफ़ा वटि अरे ज़ुल्म थियो दोस्तो फुकराओ मवालियो खपा कार थियो ज़ुल्म थी वियो वरी छा थियो वरी छा ओ बा पेट्रोल चढ़ी वियो महंगाई चोट चढ़ी वई भंग फटारी त पीड़ा सो वई रात जो चढ़नि इहो पेट्रोल ॾींहं जो चढ़नि त ख़बर पवनि न सुबुह पोएं असुर जो ऐं ॾींहं जो असां जागूं था मुआली जवानूं ख़बर अथनि त जागनि था त ॾींहं जो चाढ़े ॾेखारनि त ख़बर पवनि बाबा हाणे मां जो तव्हांखे मशहूर हुआ त असां मवाली हज़रात गॾिजी कुझु सोचूं ऐं कुझु इनकलाब आणियूं बाक़ी असांजी क़ौम जो हाल कोन्हेव केॾी महांगाई थी वई आहे को बि निकितो आहे घर खां ॿाहिरि कंहिं बि को हड़ताल कई आहे असुल नथा कनि असां निकरंदासीं हाणे मां ऐलान करे सभिनी खे ॿुधायां थो त जेका गाॾी जिथे आहे उते बीहजी वञे न सारी पैदा न आहे जो पेट्रोल वधे हा हुकूमत हाणे असां कंदासीं मोबाइल जी हुकूमत आई न असां आवाम खे रिलीफ ॾींदासीं 80 रुपया लीटर कंदासीं मवाली खे मदद में ॾींदो पैकेट वठी बड़ी ॻाल्हि ॿुध वज़ीर आज़म मां थी हे बि असांजो दोस्त बाबा हाणे असांखे मवालिन खे कुझु करणो पवंदो हिन मुल्क खे बहरान मां कढंदासीं बाक़ी ॿियनि खां ॻाल्हि चढ़ी वई अथव दिहाड़ी ॾिहाड़ी महांगाई जो तूफ़ान ग़रीबनि जी चेल चिभी हे वज़ीर आज़म थींदो त जहाज़ माल आईंदो तुंहिंजो मवाली इतिहाद जिंदाबाद मवाली इतिहाद जिंदाबाद